परसराम ज़िया। मशहूर शाइर परसराम ज़िया जो जनम 11 जुलाई 1911 ते टंडे आदम में थियो। संदुसि ख़ानदान बाद में नवाबशाह लॾे वियो। हिन सिंधी वर्निकल जो इम्तिहान पास कयो पर नौकरी न कयईं। नंढे इलाक़नि खेसि शाइरीअ जो शौक़ु हो। नवाबशाह में बज़्म अदब जो बुनियादु रखण में संदुसि अहम किरदारु रहियो। गुलज़ार रंजूर, तस्वीर एहसास, बाग़ बहार, आलाप ज़िया, अदबी गुल, पैगाम ज़िया, गीत ब्रेजा किताबनि जे लेखक परसराम ज़िया अबाणा, लाडली, झूलेलाल, इंसाफ़ किथे आहे ऐं ॿियनि फिल्मुनि लाइ गीत बि लिखिया। संदसि शाइरीअ खे सोना ख़ान बलोच, ग़ुलाम रसूल नवाबशाही, मोहम्मद यूसुफ, मास्टर चंद्र, राम पंजवाणी, सलेमान शाह, अनवर विसड़े, मुमताज़ लाशारी ऐं ॿियनि फ़नकारनि ॻायो आहे। तूं यादि करीं न करीं यादि करियां थो, सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं, दिलि आहे हथनि में ख़रीदार थो ॻोल्हियां, मुंहिंजी दिलि खणी वियो परदेसी, जेकी वञा वञा कनि से रही रहंदा केतिरो, न कबो बहस न तकरार हलिया वेंदासीं, ॾाढा माणा करे मूंखे मारीं थो। इहो सिचूं लिखण वारो परसराम ज़िया 28 अक्टूबर 1958 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।